हिन हफ़्ते जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था, जिसका साथ न लिया मिलाए, जिसका साथ न मिलाए, जिसका साथ न लिया मिलाए, जिसका साथ न लिया मिलाए, नानक भक्ति नाम समाए, नानक भक्ति नाम समाए। चौ हरे राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। सात संगत जी, सतगुरु पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था, ये पंक्ति उन्हनि जे लाइ चवनि था सतगुरु जेके निरंतर भगवान जी भक्तिअ में लीन आहिनि, जेके निरंतर प्रभु खे यादि करे रहिया आहिनि, प्रभु जी बंदगी करे रहिया आहिनि। जिसका साथ न लिया मिलाए, चवनि था उहे पोइ भगवान में ही लीन था थी वञनि। जंहिंजा बणायल आहिनि, जंहिंजी भक्ति करे रहिया आहिनि, उन ई प्रभु में उहे भक्त लीन थी था वञनि, उन में ई मिलजी था वञनि। नानक भक्ति नाम समाए, प्रभु जी भक्ति करे उहे नाम में ही लीन था थी वञनि, रंगजी था वञनि प्रभु जे रंग में। चओ हरे राम हरे कृष्ण। ये ॾाढी ऊंची अवस्था गुरु अर्जन देव महाराज जन ॿुधाइनि था, ॾाढी ऊंची अवस्था कि भक्त जीवन भर भजन करे भक्ति करे, अंत समय वो प्रभु में लीन तो थी वञे। कई अहिड़ा ई भक्त थिया आहिनि जिन शरीर जो त्याग न कयो आहे, शरीर सहित भगवान में लीन थी विया आहिनि। ॾिसो, मृत्यु अनिवार्य आहे त मृत्यु लोक सभिनीनि जी मृत्यु ईंदी, पर पोइ बि कई अहिड़ा भक्त थिया आहिनि जिन मृत्यु न ॾिठी आहे। चओ हरे राम। जीवन में उन्हनि भजन कयो, भक्ति कई ऐं प्रभुअ में ई मिली विया, लीन थी विया। कई अहिड़ा भक्त आहिनि, कई त कथाऊं ईंदियूं आहिनि, पर कई अहिड़ा बि भक्त थिया आहिनि जंहिंजो नालो बि न ख़बर आहे। उन्हनि भजन कयो, भक्ति कई ऐं प्रभुअ में लीन थी विया। चओ राम हरे राम। ये भी प्रभुअ जी कृपा आहे भक्तनि ते। भगवान एॾो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां कि कोई उन्हनि जी भक्ति कंदो आहे, बसि खोइजी वेंदो आहे अगरि, त भगवान रही न सघंदा आहिनि, उनखे पंहिंजो ई पाण में लीन करे वठंदा आहिनि। हिकिड़ी गोपी भगवान कृष्ण जे समय भजन भक्ति कंदी, भगवान न मिलिया उनखे, भक्ति कुझु रहिजी वई, भगवान जो पूर्ण रूप भगवान में उहे लीन न थी सघी, त वरी उन जन्म वरितो। चओ हरे राम। पर भगवान कृपा कई, ॿियो जन्म उनखे मीराबाईअ जो मिलियो। उहो मीरा बणिजी आई, संत ॿुधाईंदा आहिनि। छो जो मीरा जी बि भक्ति जेकी भगवान जी उन कई आहे, उहो हिकु जन्म में त संभव न आहे। एॾो त उन भजन कयो आहे, एॾो त उन प्रेम कयो आहे प्रभुअ सां। संत चवंदा आहिनि उहा ई गोपी जेकी भगवान में लीन न थी, जंहिंजी कुझु भक्ति रहिजी वई, थोरो प्रेम रहिजी वियो, त उहो वरी जन्म वठी आई। मीराबाईअ जो रूप उनखे मिलियो, मीराबाईअ जो जीवन जन्म मिलियो, ऐं पोइ वरी भजन करे 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 पोइ कथा ईंदी आहे कि हिकु ॾींहुं नाथ द्वारा में ई मीराबाई भगवान जो कीर्तन पई करे, भजन पई करे, रोअंदे रोअंदे नचंदी नचंदे भगवान में लीन थी वई। कॾहिं शरीर न छॾियो मीराबाई। चओ हरे राम। देह जो त्याग न कयो, शरीर सहित भगवान में, भगवान जी श्री विग्रह में भगवान मिलाए छॾियो, स्वीकार कयो प्रभु। अच्छा, प्रमाण कहिड़ो आहे? त जॾहिं भक्तजन आया त उन्हनि ॾिठो कि मीराबाईअ जे साड़ीअ जो थोरो सो कपिड़ो जेको आहे उहो भगवान जे श्री विग्रह ते लॻल आहे। चओ हरे राम। भक्तनि दर्शन बि कया, अनुभव बि कयो कि मीराबाई भगवान में ई समाइजी वई। कॾहिं शरीर त्याग न कयो मीराबाई। चओ राम। ईअं हिकिड़ी कथा असां ॿुधी आहे, हिकिड़ी गणिका बि, उहो बि संतनि जे आज्ञा सां, संतनि जे ई
मार्गदर्शन सां, संतन जी कृपा सां भगवान जो भजन कंदी आहे निरंतर। पहिरियों संसार जे लाइ नचंदी, पोइ भगवान जे लाइ उन नचणु शुरू कयो, प्रेम कयो, भक्ति कई, नाम जपियो, जीवन भर मंदिर जे चौखट ते रही सेवा कई, भजन कयो। अंत समय भगवान उनखे पंहिंजे ही श्री विग्रह में लीन करे छॾियो। हिकिड़ी गणिका खे चओ हरे राम, जंहिं जीवन भर बुरा कर्म कया, बुरायुनि में फाथल हुई, पर संत जी कृपा थी वई, नाम मिलियो, भजन मिलियो, कीर्तन मिलियो, संसार जे लाइ नचंदी, पोइ भगवान जे लाइ नचणु शुरू कयो त भगवान उनखे स्वीकार करे वरितो। लीन करण याने छा आहे भाई? लीन करण याने भगवान उनखे स्वीकार कंदा आहिनि। चओ हरे राम, स्वीकार कंदा आहिनि भगवान। श्री कृष्ण गोविंद। ऐं हर भक्त जी तमन्ना बि यही हूंदी आहे। हर भक्त अगरि भक्ति कंदो आहे त हुनजे मन में चाहत हूंदी आहे कि उहा भक्ति जेकी आहे प्रभुअ खे वणे, मुंहिंजा प्रभु राजी थियनि। ऐं राजी थियण जो इहो हिकिड़ो संदेश आहे, निशानी आहे कि भगवान स्वीकार करे वठंदा आहिनि। भगवान पंहिंजो पाण में भक्तनि खे लीन कयो। कबीर साहब महाराज निरंतर नाम में लीन हूंदा, निरंतर राम में ऐं नाम में उन्हनि कोई भेद ही न रखियो। चओ जय श्री कृष्ण। इते भी गुरु अर्जन देव महाराजन इहो ई सम्झाए रहिया आहिनि, जिसका साथ न लिया मिला। जंहिंजो सेवक हुयो, जंहिंजो भक्त हुयो, प्रभु उनखे स्वीकार करे वरितो आहे। उन ई प्रभु उनखे स्वीकार करे वरितो आहे, पंहिंजो पाण में लीन करे छॾियो आहे। ॾिसंदा आहियो कई अहिड़ा अॼु बि संत आहिनि हिन धरतीअ ते जंहिंजा दर्शन कई संगत खे थींदा रहंदा आहिनि कि उहे भगवान जे भक्तिअ जे अलावा कुझु ॻाल्हाईंदा बि न आहिनि। चओ हरे राम। तव्हां उन्हनि खां भले ई संसार जा कई बि कम पुछी वठिजो, पर उहो घुमाए फिराए तव्हांखे भक्तिअ में ई आणे छॾींदा। चओ जय श्री कृष्ण। हा, तव्हांखे उहे भक्तिअ में ई आणे छॾींदा, नाम सां ई लॻाईंदा, प्रभुअ जे चरणनि सां ई जोड़ींदा। तव्हां संसार जा कहिड़ा बि प्रश्न खणी वञो, जवाब तव्हांखे उहो भक्तिअ जो ई ॾींदा, नाम जो ई ॾींदा, ॿियो कुझु न ॾींदा भाई। चओ हरे राम। कई संतनि पंहिंजे दर ते लिखाए रखियो आहे कि अगरि भाई असां वटि अचो, हिन दर ते अचो त संसार जी कंहिं कामना सां न अचिजो। अगरि संसार जी कोई इच्छा रखी ईंदव, कामना रखी ईंदव त निराश थी वेंदव। असां वृंदावन वियासीं त जाते प्रेमानंद जी महाराज रहंदा आहिनि, जिते उन्हनि जो स्थान आहे, जाते उहे संगत सां मिलंदा आहिनि, दर्शन ॾींदा आहिनि, त उते असां पढ़ियोसीं। उते ईअं बि लिखियलु हुयो साफ़ शब्दनि में कि अगरि कोई संसार जी कंहिं कामना सां हिते ईंदो कि मुंहिंजा हे दुख दूर थियनि, मूंखे घर मिले, मूंखे दुकान मिले, त भैया तव्हां हितां निराश थी करे वेंदव। चओ हरे राम। निराश थी करे तव्हांखे वञिणो पवंदो, छो जो हिते संसार जी कामनाऊं पूरी न थींदियूं आहिनि। अरे हिते त भक्त भजन करे पंहिंजी कामना खे ई ख़तम करे वेंदा आहिनि। चओ राम। पिछले हफ़्ते बि असां वीचार कयोसीं न भाई, इच्छ पुनी श्रद्धा सभु पूरी, सभु इच्छाऊं पूरी थींदियूं आहिनि। हिन जो इहो अर्थ न आहे कि तव्हां जेकी इच्छा रखंदव भगवान उहो पूरी कंदो वेंदो, न न। अगरि तव्हांजी भक्ति पक्की आहे त भगवान तव्हांजी इच्छा पैदा ई थियण न ॾींदो। चओ राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। तो प्रभु कृपा कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि ते। ई प्रभु जे कृपा जे बिना संभव न आहे। ॿी पंक्ति जेकी सतगुरु चवनि था, वो प्रभु जे कृपा जे बिना संभव न आहे। चवनि था नानक भक्ति नाम समाए। सॼो ॾींहुं राति 8 ई पहर भक्त जेको आहे उहो नाम में रंगजी वेंदो आहे, भक्तिअ में लीन थी वेंदो आहे। इहो तॾहिं संभव आहे जॾहिं प्रभु कृपा कनि। चओ राम। जॾहिं सतगुरु कृपा कनि, उन्हनि जी कृपा जे बिना इहा अवस्था संभव न आहे भाई। त निरंतर असां प्रभु खे प्रार्थना कयूं कि प्रभु महिर कयो, असां ते दया कयो, कृपा कयो कि असांखे बि नाम जो रंग लॻे,
भक्ति जी महिमा सम्झ में अचे। थोड़ी घणी भक्ति त असां सभु कंदा आहियूं, थोरो घणो प्रेम त असां सभु करे वठंदा आहियूं, थोड़ी घणी श्रद्धा त सभिनीनि जे भीतर हूंदी आहे, पर अहिड़ी अवस्था कंहिं विरले जी ही पहुचंदी आहे। चओ हरे राम। वरी बि मनन कजो साध संगत जी, तव्हांखे अनेक भाव मिलंदा, प्रेम मिलंदो, प्रभुअ जी सतगुरनि जी कृपा मिलंदी। जिसका सातिन लिया मिलाए, जिसका सातिन लिया मिलाए, नानक भक्ति नाम समाए, नानक भक्ति नाम समाए। बोलो गुरु नानक देव की जय। जय। अॼु एकादशी